नाज़रीन, सकरन में सिंध मां नफ़रतुनि जे ख़ात्मे, अमन ऐं मुहबत भाईचारे जे वाधारे लाइ आल पाकिस्तान स्मार्ट वेलफेयर एसोसिएशन सकरन जे अॻुवाण शाहनवाज़ उन्नड़ ऐं जाम मोहम्मद अशरफ उन्नड़ जी मेज़बानी हेठि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे कन्वेंशन थी गुज़रियो। बेनज़ीराबाद ज़िले काउंसिल जे अॻूणे चेयरमैन सरदार जाम तमाची उन्नड़ चयो त असांखे पंहिंजी धरती जे माण्हुनि सां मुहबत करणु घुरिजे। सिंध में अमन ऐं ख़ुशहाली लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। इन मौक़े ते समाजी अॻुवाण ज़ुहैब डाहिरी, शाहनवाज़ उन्नड़, मज़हर सोलंगी, मुश्ताक अहमद कीरियो, हाजी नूर मोहम्मद पढ़ियार, सूफ़ी अयाज़ कीरियो, नज़र मोहम्मद सोलंगी, अब्दुल जब्बार पढ़ियार, नूर अहमद लाखो, ग़ुलाम नबी लाखो, हाजी ख़ान लाखो, बहादुर ओड, शाह मोहम्मद कंबरानी, मुश्ताक अहमद कीरियो, वज़ीर उन्नड़, कामरेड कुर्बान कीरियो ऐं ॿियनि कन्वेंशन खे ख़िताब कयो। इन मौक़े ते जाम मोहम्मद अशरफ उन्नड़ ऐं शाहनवाज़ उन्नड़ पारां सरदार जाम तमाची उन्नड़ खे बोस्की जी पग पाराए ऐं आयल महिमाननि खे सिंधी टोपिन ऐं अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। पर या उनजी मूंसां मोहबत आहे जो एॾी मुंहिंजी तारीफ़ कई ऐं मूंखे उन सां एतिरी मोहबत आहे त जंहिंजे करे हू मुंहिंजे लाइ एतिरी तारीफ़ जूं ॻाल्हियूं कई। मां त इन ॻाल्हि में यकीन थो रखां त मख़दूम उहो थींदो जेको ख़िदमत कंदो। मां पंहिंजे पाण खे तव्हांजो हाज़िरी जो सम्झां वॾो कोन्हे सम्झो। शेख सादीअ जो हिकिड़ो मशहूरु शेर आहे, उन में मक़सदु इहो आहे त मिटी थी त तो मां तरह तरह जा गुल फुटनि। सो माण्हू जॾहिं हेठां ई कंदो, जॾहिं मिटी थींदो तॾहिं उहो माण्हू अॻिते वधी सघे थो।